हाँ तो तव्हां छा चवणा? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं IBA 2021 जे 33 खां 39 जे मार्कूं खणंदड़ उम्मीदवार हिते कराची प्रेस क्लब ते पंहिंजी लॻल कैंप ते मौजूदु आहियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया त ही सभु नौजवान दोस्त जेके आहिनि उहे पंहिंजो हिते ई प्रेस क्लब जे ॿाहिरां रोडनि ते चादरूं विछाए करे हिते बिल्कुलु जेके आहिनि पंहिंजा देरा जमाए वरिता आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला इहो पको पह कयो वियो आहे त जेतिरे ताईं असांखे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि एसि ताईं असां हिते कैंप ते मौजूदु रहंदासीं। ऐं अॼु बि असांजो एहतजाजी धरणो हुयो, सुभाणे बि असांजो एहतजाजी धरणो आहे। सुभाणे डिप्टी कमिश्नर कराची ऐं उन खां बाद में चीफ सेक्रेटरी साहब सां बि मुलाक़ात थियल आहे। ॾिसूं था इंशाअल्लाह असां पूरा उमीद आहियूं ऐं यकीन आहे अल्लाह जी ज़ात ते त इंशाअल्लाह ताला जेको आहे असांखे कामयाबी जी तरफ़ जेको आहे असांखे ख़ुशख़बरी मिलंदी। ऐं अगरि जे असांजा मुज़ाकरात कामयाबु नथा थियनि त इंशाअल्लाह ताला असांजो जेको एहतजाज जो सिलसिलो हूंदो उहो इंशाअल्लाह वधंदो। ऐं सुभाणे असां इंशाअल्लाह रेड ज़ोन जी तरफ़ जंहिंमें CM हाउस ऐं सिंध असेंबली जी तरफ़ जेको आहे असां मूव थींदासीं ऐं असां पंहिंजा इंशाअल्लाह ताला हक़ वठंदासीं। असां गुज़ारिश कयूं था यानी कि अपील कयूं था सिंध गवर्नमेंट खे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब खे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो साहब खे ऐं उन सां गॾोगॾु फरियाल टालपुर साहिबा खे ऐं तालीम जे वज़ीर सरदार अली शाह साहब खे, सेक्रेटरी तालीम खे ऐं उन सां गॾोगॾु सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस साहब खे त ख़ुदारा सिंध में जेको ही बिटो निज़ाम जोड़ियो वियो आहे इहो बिटो निज़ाम तालीमी निज़ाम जे अंदरि जेको आहे ख़तमु करे हिकिड़ो निज़ाम जोड़ियो वञे जेको आइनी हिसाब सां बराबरी जा हक़ूक़ ॾिए थो, यानी कि पूरे सिंध खे 33 ऐं 39 वारनि खे पास करे आर्डर ॾिना वञे। हाँ सर, जेके छोकिरा न आया जे घर में सुता पिया उन्हनि जे बारे में असां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदासीं त दोस्तो पूरी सिंध जा नौजवानो तव्हां जेको आहे निकिरी अचो, पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरो। जीअं त असीं पूरी सिंध जा नौजवान हिते जेको आहे सो कराची प्रेस क्लब अॻियां हीअ ॾिसो था असांजे तन ते कपिड़ा बि न आहिनि ऐं असां पंहिंजे हक़नि जे लाइ हिते रोड ते जेको आहे सुतल आहियूं। ख़ुदारा तव्हांखे बि गुज़ारिश आहे त तव्हां ऐं असांखे यकीन आहे असांखे पूरी सिंध खां दोस्त फ़ोना बि करनि था ऐं कुझु निकिता बि आहिनि। उमेदु आहे सॼा दोस्त जेके आहिनि सुभाणे सवेरे जेके आहिनि हिते कराची प्रेस क्लब ते पहुचंदा ऐं असांजो बाह ॿेली थींदा। असांजा हिते दोस्त काफ़ी तादाद में हज़ारनि जी तादाद में हिते मौजूदु बि आहिनि ऐं सुभाणे बि इंशाअल्लाह हज़ारनि जी तादाद में पूरी सिंध मां काफ़िला जेके आहिनि कराची प्रेस क्लब ते ज़रूरु पहुचंदा ऐं पंहिंजो हक़ वठंदा। कतियूं